सन टीवी सां गॾु आऊं आहियां इमदाद हुसैन लुंड। हालिया बरसातनि दौरान टाउन कमेटी प्यारोलुनि जो ॻोठ शेरखान लुंड, जंहिंमें मेन खॾ जो पाणी ओवरटॉप करे घटियनि में काहे पियो। पाणी बीहण करे अच वञ जा रस्ता बंदि थी विया। बरसात जे सिलसिले ख़त्म थियण बैदि फौरन टाउन चेयरमैन नूर मोहम्मद निज़ामानी संदुसि अमले खे पाणी कढण वारा 3 जनरेटर मुहैया करे मेन खॾ मां पाणी गढराए ॾिनो। सन टीवी जी टीम जे पहुचण ते अवाम तरफ़ां टाउन कमेटी प्यारोलुनि जे चेयरमैन जी साराह कई वई। खॾ जो पाणी घटि थियण सबबि घटियनि ऐं नालियनि मां पाणी निकिरी वियो। हितां जे रहवासियुनि सन टीवी खे ॿुधायो त टाउन कमेटी प्यारोलुनि जे चेयरमैन नूर मोहम्मद निज़ामानी पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे। फौरी अमले खे मोकिले मेन खॾ ते जनरेटर रखाए पाणी गढरायो। असीं ॻोठाणा टाउन कमेटी प्यारोलुनि चेयरमैन नूर मोहम्मद निज़ामानी खे जस था ॾियूं। असांजे घरनि घटियनि ऐं नालियनि मां पाणी गढराए ॾिनो।